घोटकी में आज़ाद उम्मीदवारनि जी वर्क लाइ महर ग्रुप जो अॻवान MP सरदार अली नवाज़ उर्फ राजा ख़ान महर हिंदुअनि जे मंदिर वॾे दरबार पहुतो, जिते वार्ड नंबर 12 ऐं 14 जे हिंदू बिरादरी पारां MP सरदार अली नवाज़ उर्फ राजा ख़ान महर जो गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। म्यूनिसिपल कामती घोटकी जे वार्ड नंबर 12 जे उम्मीदवार अशोक कुमार हेमराजाती ऐं वार्ड नंबर 14 जे उम्मीदवार सदाम चंद केवलाराणी पारां वॾे दरबार में प्रोग्राम में मुनक़द कयो वियो, जंहिंमें घोटकी जे हिंदू बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। इन मौक़े ते MP सरदार अली नवाज़ उर्फ राजा ख़ान महर मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त घोटकी शहर वासियुनि जी अॻु में बि महर ग्रुप ख़िदमत कई आहे ऐं ईंदड़ वक़्त में बि पाण सभु गॾिजी घोटकी शहर जी भलाई ऐं तरक़ी लाइ गॾिजी कमु कंदासीं। महर ग्रुप जी हमेशह रिवायत रही आहे त पंहिंजे माण्हुनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदा आहियूं। महर ग्रुप जे हिमायत याफ़्ता उम्मीदवारनि खे हिरासा करण ऐं कूड़ा केस दाख़िल करण इहा मुख़ालिफ़ जी पुराणी आदत आहे। महर ग्रुप जा माण्हू कॾहिं बि कंहिं खां ॾिजण वारा न आहिनि। PP वारनि जेके माण्हू वार्डनि ते बिहारिया आहिनि, अक्सर करे उहे कराची जे बंगलनि ते आराम हूंदा आहिनि या उहे ॾुहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। हिननि 2007 में घोटकी जे हिंदू बिरादरी जा कारोबार तबाह कया हुआ। हाणे कहिड़े मुंहं सां वोट वठनि था। इन मौक़े ते अॻूणो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन सैयद असकर अली शाह गीलानी, सैयद अल्लाह वधायो, शाह मुखी केकाराम, डॉक्टर AR मलिक, टीकमदास, डॉक्टर मोहन लाल, चंदरलाल, ओमलाल, वरलदास, ईश्वर लाल ऐं ॿिया मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।